नाज़रीन, ज़ेरे जी बीमारी में मुब्तला पंजाब जो लोक फनकार शौकत अली जो गंबट जी गिम्स अस्पताल में इलाज हलंदड़ है। लिवर ट्रांसप्लांट के माहिर डॉक्टर अब्दुल वहाब डोगर और दिल की बीमारियों के माहिर डॉक्टर जो चवण है तो फनकार शौकत अली की तबियत में बेहतरी आई है। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है किशोर कुमार। पंजाब के लोक फनकार शौकत अली जो गंबट गिम्स अस्पताल के लीवर वाले वार्ड में इलाज जारी है। लीवर ट्रांसप्लांट के माहिर डॉक्टर अब्दुल वहाब डोगर और दिल की माहिर डॉक्टरन की टीम मुताबिक लोक फनकार शौकत अली की तबियत में बेहतरी आई है। इन मौके ते गिम्स डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं पंजाब के लोक फनकार शौकत अली के लाहौर जी अस्पताल में आंदो वियो हो त बेहोशी वारी हालत में ॻाल्हाए भी न पियो सघे। जॾहिं गिम्स अस्पताल में इलाज शुरू कियो वियो आहे त तबियत में बेहतरी थी आहे। हुन वधीक आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त शौकत अली हिकिड़ो कीमती असांजो असासो आहे, फ़नकार आहे, क़ौमी फ़नकार आहे। ऐं मूंखे वज़ीर आला टेलीफोन कयो त शौकत अली आहे लाहौर में, उहो बीमार आहे, जंहिंखे जिगर जी बीमारी बि आहे, उनखे तव्हां ॾिसी वठो त उनखे हिते घुराए हिते इलाज करायोसि। ऐं मूंखे नंबर ॾई मुंहिंजे पुट जो आमिर शौकत जो, पोइ मां हुन सां ॻाल्हायो त हुन चयो त बाबा बीमार आहे, अञा 2-3 ॾींहं में ठीकु थिए त पोइ खणी ईंदासूं तव्हां वटि। बहरहाल उते जेको आहे उन तीअं पोइ तबियत ठीकु ख़राबु थींदी पई वई, पोइ हुनखे खणी आया हिते असांखे 2-3 ॾींहं 4 ॾींहं अॻु में, ऐं जंहिंजो असां हिते दाख़िल करे इलाजु कयो। ऐं हिन महिल माशाअल्लाह हू ॻाल्हाए थो, कॉन्शियस आहे, पहिरीं बेहोश हुयो ऐं हाणे ठीकु ठाकु आहे। ऐं हुनजो जहिड़ो बि ख़राबु आहे त दिलि जी बि जो बाईपास थियल आहे, डायबिटिक बि आहे, ऐं उनखे जेको आहे सो उमिरि बि जेका आहे 77 साल अथसि। सो हाणे ठीकु आहे, सही आहे, हुनजो सुठो इलाजु पियो थियो। बोर्ड जोड़ियो डॉक्टरनि जो, जंहिंमें कार्डिक वारा बि आहिनि, लिवर वारा बि आहिनि, गैस्ट्रो वारा बि आहिनि डॉक्टर्स, उहे हिनखे लुक आफ्टर पिया कनि। ऐं माशाअल्लाह कॉन्शियस आहे, हिन वक़्तु ॻाल्हाए पियो, सिहत तमामु सुधरी रही अथसि, डे बाय डे हू ठीकु थींदो थो वञे। ओॾा लोक फनकार शौकत अली जे पुट अमीर शौकत आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आला सिंध मुराद अली शाह समेत गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी ऐं डॉक्टरनि जी टीम जा थोरा मञा। हमारे लिए बड़े फ़ख्र की बात है और बड़े एज़ाज़ की बात है कि जब सैयद मुराद अली शाह साहब ने चीफ़ मिनिस्टर ऑफ सिंध, उन्होंने मुझे कॉल की और बड़ी मोहब्बत से उन्होंने हमें यहाँ पे वेलकम किया। उनकी बात इतनी बड़ी थी कि हमें लाहौर से सिंध आते हुए कुछ ज़्यादा वक्त नहीं लगा। फिर जब हम यहाँ पे पहुँचे तो डॉक्टर भट्टी, रहीम बख्श भट्टी साहब की मोहब्बत कि वो मेन गेट पर खड़े होकर हमारा इंतज़ार कर रहे थे। और बहुत ज़्यादा शुक्रगुज़ार हैं हम जनाब अब्दुल वहाब डोगर साहब के। डॉक्टर साहब ने अपनी पूरी मोहब्बत दी हमें और अल्हम्दुलिल्लाह अब वो बहुत बेहतर हैं पहले से। शौकत अली साहब अल्लाह के करम से और ऑफ कोर्स आप तमाम लोगों की दुआओं से वो बहुत बेहतर हैं जी। ओॾा नाले वारे पंजाबी लोक फनकार शौकत अली जी तबियत बेहतर थियण ते शुक्रियो अदा कंदे चयो त सिंध धरती जे माण्हुनि में मोहब्बत भी आहे, वफ़ा भी आहे ऐं शिफ़ा भी आहे। मिनिस्ट्री ने और पूरे हॉस्पिटल ने बहुत ध्यान रखा, तो यह सजेस्ट हो गया, वो अल्लाह ताला ने फजल किया। कुछ दोस्तों ने कहा कि आज जो शौकत अली यहाँ दाखिल हो जो, और यहाँ शफा है, मोहब्बत है, वफा है, शुक्र है, और वही बिना जो मैंने सोचा था। इन मौके ते संदसि वारसन ऐं लोक फनकार शौकत अली जो चवणु हुयो त सिंध उहा धरती आहे जिते मोहब्बत भी आहे, वफ़ा भी आहे, शिफ़ा भी आहे। वधीक उन्हनि जे वारसन डॉक्टर रहीम बख्श भट्टी ऐं वज़ीर आला सिंध ऐं डॉक्टर अब्दुल वहाब डोगर जी टीम जा थोरा पिण मञिया। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़ गंबट।